उन्हनि खे बि रिकॉर्डिंग प्रोवाइड करे सघूं ऐं इनशाला ऐं अॼु असां डिस्कस कयूं था असांजे सिंधी जनरल जे हवाले सां ख़ासि तौर ते काफ़ी शागिर्द परेशान आहिनि सिंधी जनरल जे हवाले सां त सर हाणे कीअं कवर करिणो आहे, कहिड़ियूं शयूं आहिनि, किथां कवर करणु घुरिजनि, कहिड़ी स्ट्रेटजी हुजणु घुरिजे। इन जे हवाले सां अॼु असां डिटेल में डिस्कस कंदासीं। त अॼु जे क्लास जे जो स्टार्ट कयूं था लतीफ़ जे हिन मशहूर बैत सां त अवल आलीम आला आलम जो धणी क़ादिर पंहिंजी कुदरत सिंह क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा सचो धणी चए हमद हकीम करे पाण करीम जोड़ी जोड़ जहान जी। मुंहिंजो नालो GH लाखो आहे ऐं तक़रीबन कोई 7 सालनि खां ऐं सिंधी जनरल ऐं सिंधी लिटरेचर पढ़ाए रहियो आहियां ऐं पढ़ाईंदो रहियो आहियां पियो मुख़्तलिफ़ अकेडमीज़ ते। ऐं हिकिड़ो किताब बि मुंहिंजो लिखियलु आहे सिंधी अदब जो तारुफ़ जेको वर्ल्ड टाइम्स वारनि छपिरायो आहे। त इहो त थियो मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो तारुफ़। ऐं उनखां अलावा आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजा 3 अटेम्प्ट PCS जा ऐं 2 अटेम्प्ट CS जा ॾिनल आहिनि। उन में ॿ भेरा माशाल्लाह PCS क्वालिफाई कई पर उहो कंहिं सबबनि जे करे उन में एलोकेशन न थी सघी। बहरहाल ॻाल्हि अचे थी सिंधी जनरल जी त हिते हर क़िस्म जो शागिर्द सिंधी जनरल में परेशान हाल हूंदो आहे त बाबा हाणे सिंधी जनरल खे कवर कीअं कयूं, छाकाणि त ऐं ॿियो हिकिड़ो सवाल ईंदो आहे त साईं ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे, CS जी सिंधीअ में ऐं PCS जी सिंधीअ में कहिड़ो फ़र्क़ु आहे। उन ते बि असां डिटेल में डिस्कस करण वारा आहियूं। सभ खां पहिरीं आऊं तव्हांखे ॿुधाईंदो रहां बाबा हलंदो आहे हलां त जॾहिं बि सिंधी जनरल जी ॻाल्हि अचे थी त उन जो ॻच हिसो मतिलबु तक़रीबन 33% तव्हांजो जेको आहे उहो ऑलरेडी अगरि तव्हां CS जो सिलेबस पूरो पढ़ियो आहे त, छो त शर्त इहा आहे त तव्हांजो पढ़ियलु मवादु हुजे। ईअं न हुजे त असां ॻाल्हि कयूं त साईं मुंहिंजो मवादु पढ़ियलु आहे ऐं आऊं आसानीअ सां करे वेंदुसि, बाबा न करे सघंदव। अगरि तव्हांजो CS जो सिलेबस कवर न आहे कयलु, सिर्फ़ु दौरनि त दौरनि में कोन ईंदा आहिनि या कुझु हिकु ॿ शयूं आहिनि तव्हां पढ़ियूं आहिनि त उहे मुश्किल थी पवंदियूं आहिनि। ठीकु आहे, अगरि तव्हांजो पूरो सिलेबस CS जो पढ़ियलु आहे टू द पॉइंट, माना जेको FPSC जे तरफ़ां तव्हांजो रिकमेंडेड आहे उन जे हवाले सां तव्हांजो अगरि मवादु पढ़ियलु आहे त पोइ त ज़िंदगी आसान आहे। अगरि ईअं नाहे ऐं तव्हां उहे शयूं घटि पढ़ियूं आहिनि त पोइ तव्हांखे नए सिरे सां हिनखे तयारु करिणो पवंदो सब्जेक्ट खे। त अॼु जी क्लास में असां हुन सभ खां पहिरीं पहिरीं हिकु ॻाल्हि जेके आऊं तव्हां सां चवणु चाहींदुसि, ऐं सिंधी जनरल कंहिं उस्ताद वटि पढ़णु छो घुरिजे, ऐं उहो बि उन उस्ताद वटि पढ़णु घुरिजे जीअं हिकिड़े CSP साहब चयो त बाबा तव्हां जेको आहे सो अकेडमीज़ जे बजाए कंहिं उस्ताद वटि पढ़ो। उस्ताद वटि छो पढ़ो भला, इहा लॉजिक सम्झ में कोन पई आई त उस्ताद वटि छो पढ़िजे, माना हिकिड़ो सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहे छाकाणि त उन खे उन सब्जेक्ट जी डेप्थ जी ख़बर हूंदी आहे, उन जी गहराईअ जी ख़बर हूंदी आहे। हाणे जॾहिं बि आऊं सिंधी पढ़ाईंदो आहियां त हीउ हिकिड़ो मुंहिंजो वेल नॉन हिकिड़ो फार्मूलो आहे जंहिं तहत आऊं सिंधी तयारु कराईंदो आहियां पंहिंजे शागिर्दनि खे। ऐं अल्हम्दुलिल्लाह सवनि जी तादाद में 2019 खां वठी करे, माना यानी कि 2019 में मुंहिंजो पहिरियों CSP निकितो हुयो, उन खां पोइ सवनि जी तादाद में मुंहिंजा शागिर्द सुठियुनि पोज़ीशन्स ते वेठा आहिनि अॼु अल्हम्दुलिल्लाह। ऐं जेके बि शागिर्द पंहिंजी जॻह ते आहिनि उहो ज़रूर बि उन हवाले सां सोचींदा त सिंधी अगरि साईं लाखो न पढ़ाया त असांजे लाइ ॾाढी ॾुखी थी पवे आहे। पर हाणे असां चऊं था त हिकिड़ो फार्मूलो आहे जेको असांखे फॉलो करिणो पवंदो, PTI। बाबा PTI जो छा मक़सदु हूंदो आहे, आम माना में अगरि चऊं हुनखे त तव्हां इहो चवंदो साईं इहो PTI मतिलबु पाकिस्तान तहरीक इंसाफ़। त इन जो जवाबु आहे न बाबा, PTI इहो न आहे। PTI जो मतिलबु आहे हिकिड़ो फार्मूलो आहे जेको असां हिन सेशन जे दौरान जेको असां जो स्टार्ट थी रहियो आहे उन सेशन जे दौरान असां इहो पढ़ंदासीं। सभ खां पहिरीं अचे थो पेपर मैनेजमेंट। कहिड़ो पेपर कहिड़े अंदाज़ सां कीअं लिखणु घुरिजे। असांजे बाक़ी सब्जेक्ट्स जी त असांखे ख़बर हूंदी आहे, पर सिंधीअ जे हवाले सां जॾहिं बि ॻाल्हि ईंदी आहे त असांखे पेपर प्रेज़ेंटेशन जी ख़बर ई कोन हूंदी आहे त कहिड़ियूं शयूं कीअं लिखणियूं आहिनि। छाकाणि त असां नंढे हूंदे खां जहिड़े तरह सां सिंधीअ खे लिखियो आहे, हाणे असांजो हिकिड़ो गैप, हाणे सभिनी शागिर्दनि जी ॻाल्हि करे रहियो आहे,
त असां जो मिसाल जी ॻाल्हि, असां इंजीनियरिंग बैकग्राउंड जा आहियूं या डॉक्टर आहियूं, इंजीनियर आहियूं या वकील आहियूं, त हाणे असांजो तालुक़ु मैट्रिक खां पोइ सिंधीअ सां कटिजी वियो आहे। मैट्रिक खां पोइ कटिजी वियो आहे, त हाणे इहो जेको वॾो हिकिड़ो विच में गैप अची वियो आहे, इन गैप खे कीअं फिल कजे, कहिड़ा बुनियादी नुक़्ता थी सघनि था जेके असांखे करणु घुरिजनि। त सभ खां पहिरीं पेपर मैनेजमेंट असां हिन सेशन जे दौरान सिखंदा आहियूं, त पेपर खे कीअं मैनेज कंदासीं सिंधीअ जो। उन खां पोइ अचे थो टाइम मैनेजमेंट। अगरि हिन क्लास में अहिड़ा शागिर्द मौजूदु हुजनि जेके कंहिं न कंहिं हवाले सां सिंधीअ जे हवाले सां किथां न किथां कुझु पढ़िया हूंदा, त उहो ॿुधाए सघंदा त सिंधी सब्जेक्ट जॾहिं असां अटैम्प्ट करणु विहंदा आहियूं त उहो सब्जेक्ट पूरो नाहे थी सघंदो। मतिलबु असांजो पेपर खुटी पवंदो आहे, टाइम खुटी पवंदो आहे, पेपर असां पूरो सुवाल अटैम्प्ट न करे सघंदा आहियूं। ठीकु आहे, उनजो रीज़न छा हूंदो आहे? उनजो रीज़न हूंदो आहे आइडियाज़ मैनेजमेंट। जॾहिं हिकिड़ो माण्हू असां खां पुछे थो, हाणे नंढिड़ो हिकिड़ो एग्ज़ाम्पल आउं ॾींदो आहियां, त मिसाल जी ॻाल्हि आहे, तव्हां खां पुछो वञे, को उस्तादु तव्हांखे चवे या आउं तव्हांखे चवां त भाउ मूंखे पाणी पीआरियो, तव्हां पाणी पीआरण जी जॻह ते पूरो डिस्पेंसर खणी करे, पूरो कूलर खणी करे मुंहिंजे साम्हूं रखो, साईं हाणे वठो तव्हां पाणी पियो। ठीकु आहे, हाणे थींदो इन सां छा थींदो, त तव्हां जेतिरी एनर्जी लॻाई, जेतिरो पोटेंशियल ते इन शइ ते लॻायो, वरी अगरि तव्हांखे को ॿियो कमु चवां थो त तव्हांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हेज़िटेशन थींदी, त हाणे वरी ॿियो कमु चवे थो, वरी ॿियो कमु करिणो पवंदो। चवण जो मक़सदु इहो आहे, अगरि उन जी जॻह ते तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाणीअ जो गिलास साफ़ सुथिरो खणी मूंखे पीआरे छॾियो, त उहो बि मुंहिंजे लाइ क़ाबिल क़बूल हूंदो। त हिते ॻाल्हि इहा अचे थी त असां वटि शागिर्दनि वटि आमतौर ते जॾहिं असां सिंधी सब्जेक्ट जी ॻाल्हि कंदा आहियूं, त मवाद जेको उन्हनि वटि हूंदो आहे उहो पुट करण जी कोशिशि कंदा आहिनि। त बाबा मूंखे हीउ बि अचे थो, इहो बि लिखां थो, हीउ बि अचे थो, हीउ बि लिखां थो, हीउ बि अचे थो, हीउ बि लिखां थो। पोइ थींदो ई आहे त हिकिड़े सवाल खे अटैम्प्ट एतिरनि अहिड़े तरीक़े सां कयो वेंदो आहे जो उन जो जेको मवाद हूंदो आहे, अगरि उन जो सवाल जी 20 मार्कुनि जो सवाल आहे, त उन में मार्कूं जो मवाद असां लिखी वेंदा आहियूं 30 मार्कुनि जो, त बाबा मिलंदो त 20 मार्कूं। पोइ उन सां इहो थींदो आहे जो असां पेपर पूरो अटैम्प्ट न आहियूं करे सघंदा। उनजो रीज़न छा हूंदो आहे? आइडियाज़ मैनेजमेंट उनजो मेन रीज़न हूंदो आहे, त असां आइडियाज़ खे मैनेज न आहियूं करे सघंदा। केतिरी रिक्वायरमेंट आहे पेपर जी, उहा पेपर जी रिक्वायरमेंट खे छॾे करे असांखे जेको कुझु ख़बर आहे असां हुन में पुट कंदा पिया ईंदा आहियूं। पोइ एट द एंड थींदो ईअं आहे जो असांजो पेपर रहिजी वेंदो आहे, ऐं पेपर रहिजण सां इहो थींदो आहे त असांजो मार्क्स जेके आहिनि उहे घटि थी वेंदियूं आहिनि। ठीकु आहे बाबा, असांजो मार्क्स घटि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां अगरि पेपर उन लेवल जो अटैम्प्ट न कंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजो मार्क्स घटि ईंदियूं। त असां हिते सभ खां पहिरीं पहिरीं इहो सिखंदासीं त बाबा टाइम कीअं मैनेज करिणो आहे, पोइ आइडियाज़ मैनेज कीअं करणा आहिनि। अगरि तव्हांजा आइडियाज़ मैनेज थी सघनि था, टाइम मैनेज थी सघे थो, त उन खां पोइ तव्हां पेपर प्रेज़ेंटेशन ते कमु करे सघो था। त बाबा मूंखे कीअं पेपर खे लिखिणो आहे, सुठो साफ़ सुथिरो करे कीअं लिखंदासीं। ठीकु आहे बाबा, हाणे इहो पूरो हिकिड़ो फार्मूलो आहे जंहिं तहत असांजो पूरो ई सेशन हलंदो। ऐं हिन सेशन जे दौरान हाणे आउं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां। जेके शागिर्द मोस्टली मूंखां इहो सुवाल कंदा, जीअं क्लास ख़तमु थींदो त इहो सुवाल कंदा जेके मूं वटि सेशन शायदि न जॉइन कनि, उहो सिर्फ़ु ई आगाहीअ जे लाइ ई क्लास वठंदा हुजनि। उहो चवंदा साईं बेत किथां पढ़ूं। बेत बाबा, बेतनि जी सम्झाणी ईंदी आहे न पंहिंजो सिंधी जनरल में, साईं बेत किथां पढ़ूं। त आउं चवंदो आहियां बेत पढ़ण जी का बि ज़रूरत कान्हे का। तव्हां बेत खे, उन जी सम्झाणे खे लिखणु सिखो। बेत जी सम्झाणे लिखबी कीअं आहे? मिसाल जी ॻाल्हि आहे, आउं तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो एग्ज़ाम्पल थो ॾियां। आउं तव्हांखे 200 बेत चवां त वञी ही बाबा पढ़ी अचो। बाबा हिन जी माना, हिन जो जेको आहे सो तशरीह, हिन जी सम्झाणी तव्हांखे 200 ईंदो, इन मां अची वेंदा। लेट सपोज़ असां तव्हां 200 बेत पढ़िया, ऐं उन 200 बेतनि जे मां बि हिकिड़ो बि बेत न लॻे, त पोइ त तव्हां परेशान थी वेंदो न। त मूंखे 200 बेत साईं पढ़ाया न, हिकिड़ो बेत बि नाहे लॻो, तव्हां परेशान थींदो। पर उन जी जॻह ते आउं तव्हांखे बेत जी सम्झाणी लिखबी कीअं, हाणे इहे टे पैरामीटर्स अथव। जॾहिं बि असां बेत जी सम्झाणी लिखंदासीं त फ़न, फ़िक्र, मौज़ू, हाणे उहे पैरामीटर्स आहिनि जेके असांजे जंहिं बि बेत जे बारे में असांखां पुछो वञे, जेको बि बेत अचे, मिसाल जी ॻाल्हि आहे, लतीफ़ जो पूरो रिसाले मां, सचल जो पूरो रिसालो, शाह करीम जो पूरो रिसालो, उन खां अलावा काज़ी कादर जो पूरो रिसालो अची वञे, किथां बि कुझु बि पुछी सघनि था। ठीकु आहे,
किथां बि को बि बेत खणी असांखे ॾियनि, पर असांखे उनखे अटेम्प्ट करण जी टेक्निक ख़बर आहे त बाबा हिनखे हिन तरह सां अटेम्प्ट करे सघिजे थो। हीउ जेको सुवाल पुछियो वियो आहे, हीउ जेको बेत आहे, उनखे हिन तरह सां अटेम्प्ट कंदासीं। त हिन सेशन जे दौरान ऐं तव्हांखे इहो सेखारींदुसि त कहिड़ी तरह सां हिनखे तव्हां लिखी सघो था, कीअं बेत जी सम्झाणी लिखबी। ठीकु आहे बाबा? अच्छा, थींदो ईअं आहे अमूमन तौर ते त इरिलेवेंट शयूं असां वधीक लिखंदा आहियूं, या इहो बि आम तौर ते ॾिठो वियो आहे त असांजा जेके शागिर्द आहिनि उहो इरिलेवेंट शयूं लिखनि था। इरिलेवेंट शयूं कीअं था लिखनि, मतिलबु अहिड़ियूं शयूं जेके उन सब्जेक्ट सां तालुक ई नथियूं रखनि, उन सवाल सां तालुक नथियूं रखनि, उहे विझी था अचनि, जेके इरिलेवेंट शयूं आहिनि। पोइ पोइ छा थो थिए, असां घणो बाबा इलाही लिखियो आहे, बाबा घणो लिखां। जीअं आम तौर ते सवाल शागिर्द मूंखां पुछनि, साईं घणा पना लिखां? अड़े बाबा तूं पना न लिख, घणा पना लिखण जी ज़रूरत कान्हे। टू द पॉइंट लिखो त कहिड़ी शइ कहिड़े अंदाज़ सां तव्हांखे लिखणी आहे, जेको रिक्वायर्ड मटीरियल आहे उनखे तव्हां प्रोवाइड कयो, एंड दैट्स ऑल। ठीकु आहे बाबा? अहिड़ी तरह सां असां हिन सेशन जे दौरान टारगेटेड स्टफ जेको आहे सो तयारु कंदासीं। जीअं हिकिड़ो भला हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कयूं था। हाणे ॾिसो, हिते हिकिड़ो बेत अची रहियो आहे, एक कसर दर लख कोड़े खिड़कियूं, जेॾां करियां परख तेॾां साहिब साम्हूं। अगरि आउं हुनजी चवां सम्झाणी लिखो, ऐं आउं तव्हांखे इहो बि चवां त तव्हांजो बैकग्राउंड कहिड़ो बि हुजे, तव्हां खणी फॉरेन जा ग्रेजुएट छो न हुजो, तव्हांजी ACCA छो न थियल हुजे। छो त मूं वटि अहिड़ा शागिर्द बि रहिया आहिनि जेके ॿाहिरां खां पढ़ी ईंदा आहिनि, पोइ हिते PCS ऐं CSS कंदा आहिनि, त पोइ उन्हनि खे बि आउं पढ़ाईंदो आहियां। ठीकु आहे? त अगरि तव्हांजो इंग्लिश वारो बैकग्राउंड आहे त तव्हां पहिरियां माण्हू कोन हूंदो जंहिं मूंखे जॉइन कयो आहे एज़ ए जेको बैकग्राउंड तव्हांजो इंग्लिश वारो आहे। ठीकु आहे? इलाही सारा शागिर्द मूं वटि, ऐं उन्हनि ॾाढी सुठी पोज़ीशन्स ते जेके आहिनि सो हींअर नाफ़िज़ आहिनि, ऐं उहो CSS क्वालिफाए करे उहो पंहिंजी एलोकेशन वठी विया आहिनि। पोइ रीज़न छा आहे त हू उन्हनि शयुनि खे फॉलो कनि था जेके आउं उन्हनि खे ॿुधायां थो। त एक कसर दर लख कोड़े खिड़कियूं, जेॾां करियां परख तेॾां साहिब साम्हूं। हाणे हिन बेत जी असां सम्झाणी जॾहिं लिखंदासीं, हिन जो फ़नी जाइज़ो वठंदासीं असां। सभ खां पहिरीं हिन जो फ़नी जाइज़ो त हिन जो जेको हिन जो स्ट्रक्चर कहिड़ो आहे, हिन जो जेको स्ट्रक्चर कहिड़ो आहे, पहिरीं असां उहो सम्झंदासीं। जॾहिं असां स्ट्रक्चर सम्झी वरितो त पोइ हुनजो असां फ़न लिखंदा, मौज़ू लिखंदासीं, त हिन जो मौज़ू कहिड़ो आहे। उन खां पोइ मौज़ू लिखण खां बाद में असां हिन में हिकिड़ी टी जेकी अहम शइ आहे उनजो इज़ाफ़ो कंदासीं, उहो हुनजो फ़िक्रु कंदासीं त हिन मां मैसेज कहिड़ो कन्वे थो। हाणे इहे टे शयूं जॾहिं असां सिखी वरितियूं त असांजी ज़िंदगी आसान थी वेंदी। ठीकु आहे बाबा? अच्छा, हिकिड़ो सुवालु मुंहिंजो ॿाराणो सुवालु आहे, तव्हां खां पुछां थो। ॿाराणो सुवालु, अगरि आउं चवां त बाबा पाणी जो बहिरान हींअर हले पियो, या ग्लोबल वार्मिंग हले पई, या जेको आहे सो एॾो सॼो निज़ाम हले पियो अॼुकल्ह, ठीकु आहे, माहौलियाती आलूदगी जे करे तमामु घणो जेको आहे सो नुक़सानु थी रहियो आहे असांजे पूरो पाकिस्तान। केॾी महिल ॿोॾूं आहे, केॾी महिल कहत आहे, केॾी महिल गर्मी आहे, केॾी महिल हीट स्ट्रोक आहे। भला इन जे बारे में लतीफ़ कुझु फरमायो आहे? लतीफ़ अगरि आउं मज़मून पाण लिखूं, ऐं असांखे मज़मून अची वञे त पाणी जो बहिरान, या मज़मून अची वञे त बाबा माहौलियाती आलूदगी, ठीकु आहे, हिकु हक़ीक़त आहे, हिकिड़ो हिकिड़ो ख़्यालु न आहे बल्कि हिकु हक़ीक़त आहे। अगरि अहिड़े क़िस्म जो अगरि तव्हां खां मज़मून पुछो वञे त बाबा उन जे बारे में भला लतीफ़ कुझु फरमायो आहे? ॻाल्हायो, मैसेज कयो बाबा, टेक्स्ट कयो, भले माइक न खोलियो पर टेक्स्ट करे ॿुधायो त छा लतीफ़ माहौलियाती आलूदगी ते ॻाल्हायो आहे? तव्हांखे लॻंदो न इहा साईं कहिड़ी ॻाल्हि आहे, हीअ त अजीब ॻाल्हि आहे, इहो कीअं थो थी सघे। त साईं लतीफ़ त अॻे ई गुज़ारे वियो, हुनजी त हाणे उर्स बि जेको आहे सो 2800 उर्स पियो हले, ऐं तव्हां ॻाल्हि पिया कयो त साईं हाणे इहो हिन वरी लतीफ़ कीअं ॻाल्हाईंदो। ठीकु आहे, त बिल्कुलु हुन ते ॻाल्हायो आहे। ठीकु आहे, लतीफ़ खे ॻाल्हाइणो पवंदो, अगरि ॻाल्हायो नथसि त ॻाल्हाइणो पवंदो असांजे करे, छो त असांखे त मार्कूं खपनि न बाबा। असांखे खपनि PCS में मार्कूं, सिंधी जनरल में 80 मार्कूं खपनि। ठीकु आहे, त इहो तव्हांखे आउं सेखारींदुसि त कहिड़ी तरह सां तव्हां उन में बेत लिखी सघो था। लतीफ़ जा तव्हां कहिड़ी तरह सां लतीफ़ जा बेत हुन में इस्तेमालु करे सघो था, त उहो तव्हांखे असां सेखारींदासीं त कहिड़ी तरह सां तव्हां बेत इस्तेमालु करे सघो था। हाणे हिकिड़ी बिल्कुलु डिफरेंट ॻाल्हि तव्हांजे लाइ थी वई त बाबा हिकिड़ो आउं करंट अफेयर ते या करंट मौज़ूअ ते ॻाल्हाए रहियो आहियां, करंट मौज़ूअ जे कंहिं मामले ते ॻाल्हाए रहियो आहियां, बाबा समाज जी अणबराबरीअ ते ॻाल्हाए रहियो आहियां, उन मौज़ू ते ॻाल्हाए रहियो आहियां, त पोइ हुन ते लतीफ़ जो बेत कीअं इस्तेमालु थींदो?
त बाबा इहा आहे टेक्निक जेकी आउं तव्हांखे सेखारींदुसि, त तव्हां कहिड़े अंदाज़ सां इहो बेत तव्हां लिखी सघो था। इहो बेत तव्हां लिखी सघो था कहिड़े अंदाज़ सां, कीअं तव्हां जेको आहे इन खे इस्तेमालु करे लतीफ़ जो बेत तव्हां हिकिड़े पंहिंजे सवाल में पंहिंजे मज़मून में लिखी सघो था। उहो कीअं थी सघे थो, इहो कीअं मुमकिन आहे? त उहो मुमकिन ईअं आहे त जॾहिं तव्हांखे इहे टेक्निकल शयूं, हाणे ॾिसो जेकी मूं तव्हां सां ॻाल्हि कई न आइडियाज़ मैनेजमेंट वारी, पोइ हिते असां हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त बाबा आइडियाज़ मैनेजमेंट कंदासीं असां, ठीकु आहे, पेपर मैनेज कंदासीं, टाइम मैनेज कंदासीं, ऐं आइडियाज़ मैनेज कंदासीं। त इहो आइडियाज़ मैनेजमेंट जो मतिलबु तव्हां कहिड़े अंदाज़ सां उहो पंहिंजो पेपर अटैम्प्ट कंदो जो तव्हांखे तव्हांजो एग्ज़ामिनर स्कोर दिलि खोले ॾेई छॾे त बाबा हीउ छोकिरो 80 मार्कूं रिज़र्व जेको आहे डिज़र्व करे थो, हुनखे 80 मार्कूं मूंखे ॾियणियूं आहिनि। उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां उन शयुनि खे फॉलो कंदो। जीअं हिते ॾिसो तव्हांजो ही अची रहियो आहे शहरी ज़िंदगी जी अहमियत, ठीकु आहे, शाह लतीफ़ जे शाइरीअ में वतन परस्ती। हाणे अहिड़ा जेके मौज़ू आहिनि आमतौर ते थींदो ईअं आहे त असां वटि किताबनि में शयूं मौजूदु त आहिनि, पर उनखे पेपर में कीअं लिखूं, मतिलबु उनखे असां कहिड़े अंदाज़ में लिखूं जो हू सवाल जे जवाब में अची सघे, उन असांजे मज़मून जे मेथड में अची सघे, ठीकु आहे। जीअं ॻाल्हि कंदा आहियूं असां हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि आऊं पाण मुरादी तव्हांखे ॿुधाए छॾियां, बाबा जॾहिं बि PCS जी तयारी कयो, CSS जी तयारी कयो, ॿ शयूं न पढ़ो, छो त आऊं सेखारींदो आहे छा नाहे करिणो, छा आहे करिणो उहो त हर CSS ऐं PCS जे शागिर्द खे ख़बर आहे त मूंखे छा करिणो आहे, बाबा स्टडी करणी आहे, जेको आहे उहो पढ़ी छॾिणो आहे। पर आऊं तव्हांखे झलियां थो जॾहिं PCS जी जनरल जी तयारी कयो, ॿ शयूं तव्हांखे नाहिनि करणियूं, अमर जलील नाहे पढ़णो तव्हांखे, हुनजो को बि नाविल नाहे पढ़णो, ठीकु आहे, इहो माना स्ट्रिक्टली मना आहे, नोगो एरिया आहे तव्हां वटि, तव्हांजे लाइ नोगो एरिया आहे, ठीकु आहे। ऐं ॿियो जेको एरिया आहे उहा तव्हांखे अख़बार नाहे पढ़णी। चवंदो साईं इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, CSP ऐं ॿिया चवंदा आहिनि त भाई अख़बार पढ़ो, सिंधी अख़बार पढ़ो, बाबा न, तव्हांजी अगरि अख़बार वारी अप्रोच थी वई, सिंधी तव्हांजी अख़बार वारी थी वई, अबाउट द आइडिया बाबा अज़हर हुसैन, इहो असां इंजीनियर साहब, इहो असां क्लास में पढ़ंदासीं, लेंथ मैटर ई कान थी करे वए इन जो, ऐं तव्हांखे मुंहिंजो जेको आहे न पर्सनल एक्सपीरियंस आहे उहो तव्हां सां शेयर कयां थो, त अहिड़ो कुझु बि कोन्हे, लेंथ वेंथ जी ॻाल्हि ई कान्हे का। तव्हांजो मास्तर साईं GH लाखो 2.5 पेज लिखी करे 27 मार्कूं सिंधी एसे में खणी सघे थो, त तव्हां बि खणी सघो था। सम्झो था ॻाल्हि खे, 2.5 लीफ सम्झो था ॻाल्हि, 2.5 पेज छा हूंदा आहिनि। त चवण जो मक़सदु बाबा इहो आहे त लेंथ मैटर नथी करे वए, मैटर करे थी टू द पॉइंट मटीरियल, ऐं प्लस तव्हांजो लिखण जो अंदाज़, त तव्हां कीअं लिखो था, आइडियाज़ कीअं तव्हां पुट कया आहिनि, ठीकु आहे। इन जे लाइ ऐं तव्हांखे कुझु रीडिंग्स ॾींदुसि सेशन जे दौरान, उहे तव्हां ज़रूरु पढ़ंदो। इवन जेके तव्हां ग्रुप में मौजूदु आहियो शागिर्द, उन्हनि सां आऊं ज़रूरु बि उहो मवाद वरी वंडियां थो, अॻु में मौजूदु आहे, पर उनखे दुबारा सां जीअं ई डेमो क्लास ख़तमु थींदो त हिनजी रिकॉर्डिंग बि तव्हां सां शेयर थींदी ग्रुप ते। ऐं इन खां अलावा तव्हां सां उहो मटीरियल जेको असांखे घुर्बल आहे, मतिलबु जेके किताब रिकमेंडेड ऐं कयां थो, उहे बि तव्हां सां शेयर करे छॾींदुसि, ठीकु आहे। बाक़ी ॻाल्हि अची थी वञे पोइ टेक्निकल शयुनि जी, त तव्हां अटेम्प्ट कीअं कंदो सवाल, अटेम्प्ट कीअं करणियूं आहिनि, टेक्निक्स कीअं इस्तेमालु करणियूं आहिनि, असेसमेंट वारो जेको मामिलो अचे थो, उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां सेशन वठंदव त उन में पोइ सिखी सघंदव, ठीकु आहे बाबा। अच्छा हाणे सलेबस अथव तव्हांजो, सलेबस ही आहे जेको असां कवर कंदासीं। ग्रामर में पहिरीं प्रयोग पढ़ंदासीं, बीहक जूं निशानियूं पढ़ंदासीं, लिसानियात जे सवाल ईंदा आहिनि करे, नहवियात, सर्फियात, सूतियात, इन क़िस्म जा सवाल ईंदा आहिनि, उनखे असां हिन में डिस्कस कंदासीं। ॻाल्हाइण जा लफ़्ज़ जेके आहिनि, पार्ट ऑफ स्पीच सिंधीअ जी, उहा पढ़ंदासीं, इसम ऐं उनजा क़िस्म पढ़ंदासीं। हिन ते सिधा सिधा सवाल तव्हांजा आयल आहिनि, ईअं न आहे त को सवाल अहिड़ा आहिनि जेके सवाल आयल ई न हुजनि। हीउ जेको तव्हांजे साम्हूं अची रहियो आहे, उन खां पोइ मज़मून जॾहिं पढ़ंदासीं, लतीफ़ियात 3 क़िस्म जा मज़मून पढ़ंदासीं, समाजी मसइला पंहिंजो पाणी आहे, बुरान आहे, तालीम जो फुक़दान आहे, या ॿिया जेके मामला अचनि था उहे पढ़ंदासीं। ॿोली अदबी मज़मून 4 लेक्चर पढ़ंदासीं। कचहरी में असां सिखंदासीं त मज़मून खे अटैम्प्ट कीअं करिणो आहे, ऐं मज़मून जी बनावट खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। पहाका इस्तलाह, पहाकनि जी सम्झाणी, इस्तलाह जी सम्झाणी, पहाका इस्तलाह जी वर्जस ऐं चवणी में फ़र्क़ जे हवाले सां सवाल ईंदा आहिनि, उन ते असां डिस्कस कंदासीं। बेतन जो पास पेपर जी छंड-छाण कंदासीं, बेतन जो मौज़ू डिस्कस कंदासीं, पास पेपर जी छंड-छाण कंदासीं असां। त पास पेपर्स में जेके
तव्हांजा बेत आयल आहिनि, उनजो फ़न छा आहे, फ़िक्र छा आहे, मौज़ू छा आहे, इन हवाले सां असां डिस्कस करण वारा आहियूं। बेतनि जा फ़िक्र सम्झंदासीं असां, क्लासिकल शाइरी जे बेतनि जो फ़नी फ़िक्री मौज़ूआती जाइज़ो वठंदासीं। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ जदीद अदब जो जाइज़ो वठंदासीं, जंहिंमें अफ़सानो आहे, नाविल आहे, जदीद शाइरी आहे, उन जूं सिन्फ़ूं आहिनि। मतिलबु इहे जेके शयूं आहिनि इहे तव्हां जूं CSS खां ई हटी करे लिटरेचर जो ही जेको सिंधी जनरल जो आहे सिलेबस आहे। को साॻियो सिलेबस कोन्हे को जेको सिंधी CSS में हूंदो आहे। CSS जो सिलेबस थोरो मुख़्तलिफ़ हूंदो आहे, ऐं उन में सिर्फ़ु हेठियूं जेको पोर्शन ही पोर्शन आहे, इन मां कुझु शयूं असां जूं कवर थी सघंदियूं आहिनि। जेको जेको मूं तव्हांखे ॿुधायो त 33 सैकिड़ो आहे, उहे असां ज़रूरु शयूं जेके आहिनि इस्तेमालु कंदासीं, उन्हनि खे कारआमद आणींदासीं। उन खां पोइ हीउ किताबु आहे जेको सिंधी हैंडबुक, इहो तव्हां सां शेयर करे छॾियां थो ग्रुप ते, तव्हां भले उहो पढ़ी वठो। पर हिन जो हिकिड़ो ॿियो वर्जन आहे जेको पेड वर्जन आहे। हिकिड़ो त इहो जनरल किताबु आहे, तव्हांखे शेयर कयां थो। ॿियो वरी इहो पूरो किताबु एडिट थियल आहे। त बाबा हिन जो ही पहाको जेको आहे, जेको ही इस्तलाह आहे, इहो किथे इस्तेमालु करे सघिजे थो। वोकेबलरी जे अॻियां ॿुधायल आहे बाबा, ही शइ हिन में हिन मज़मून में इस्तेमालु थींदी, ही फलाणे हंधि इस्तेमालु थींदी, ही टीणे हंधि। माना मुकमल इन जी पूरी पूरे 250 पेजिस जी एडिट थियल आहे, ऐं उहो लिखियल आहे। उहो तव्हां सां उहो जेको पेड ग्रुप हूंदो उन में असां शेयर कंदा आहियूं। ठीकु आहे, जॾहिं तव्हां सेशन वठंदा आहियो। मूंखां शागिर्द पुछंदा आहिनि, साईं कहिड़ा कहिड़ा किताब वठणु घुरिजनि? त बाबा ही सिंधी ॿोली तशरीह ग्रामर, इहो किताबु तव्हांखे ज़रूरु वठणु घुरिजे सिंधी जनरल जे लाइ। ऐं हिन में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ किताबु अगरि तव्हां वटि अवेलेबल न आहे, तव्हां इस्लामाबाद सां तालुक़ु रखो था या लाहौर में रहो था, त आउं तव्हांखे पंहिंजे ग्रुप में PDF फाइल मोकिले रहियो आहियां। हींअर जे क्लास ख़तमु थींदो, हीअ तव्हांखे PDF फाइल तव्हांखे मिली वेंदो। पर महिरबानी कयो PDF जे चकर में न लॻो। आहे त मुकमल किताबु, पर पंहिंजी हार्ड कापी बि ज़रूरु वठो। इहो असां अदीबनि ते थोरो कयो बाबा। हिकिड़ो किताबु हिकिड़ो किताबु तव्हां असांजो ज़रूरु ख़रीद कयो। ठीकु आहे। उन खां पोइ तव्हांखे जेको ॿियो किताबु वठिणो पवंदो, उहो वठिणो पवंदो तव्हांजे मास्तर साईं GH लाखीअ जो लिखियलु सिंधी अदब जो तारुफ़। हिन में कुझु रिस्पेक्ट आहे कंपेयर्ड बाबा। हा, हिकिड़ो मिनट। सिंधी अदब जो तारुफ़, इहो किताबु तव्हां ज़रूरु वठंदो। इन में तव्हांजो जेको मवाद बाक़ी आहे उहो तव्हांजो कवर कराईंदासीं। बाक़ी जेको मटीरियल हूंदो उहो तव्हां सां शेयर थी वेंदो। ठीकु आहे बाबा। हाणे ही तव्हांखे डिटेल नज़र अची रही आहे। ही नंबर तव्हांखे ॾिनल आहे, ऑलरेडी तव्हां ग्रुप में एड आहियो मोस्टली, न त पोइ ही नंबर हेठि असांजो अची रहियो आहे। इन नंबर ते राब्तो करे तव्हां पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए सघो था। ऐं हिन सेशन जी फीस हूंदी 6000 रुपीज़। ठीकु आहे। अच्छा, हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बाबा, ही सेशन जेको आहे, अगरि को शागिर्द चवे थो साईं घणी लेंथ हिन सब्जेक्ट जी आहे, त आउं तव्हांखे ॿुधाए सघां थो CSS जो तव्हां सिलेबस ऐं PCA जो सिलेबस। CSS जो सिलेबस ॾेढ भेरो पढ़ूं असां त पोइ PCA जो सिलेबस सिंधी जनरल जो कंप्लीट थींदो। माना अगरि सिंधी लिटरेचर जो जेको सिलेबस आहे असां महीने में कवर कयूं था, त हिन खे घटि में घटि 45 ॾींहं लॻंदा जो असां हिन जो सिलेबस कवर कंदासीं। ठीकु आहे बाबा। ऐं क्लास जी टाइमिंग जेकी बाबा रहंदी, उहा रहंदी 6:15 ॾींहं जो, शाम जो। जीअं हींअर क्लास ख़तमु थींदो, 6:15 असां जो क्लास थींदो। ऐं असांजी क्लास जी ड्यूरेशन जेकी हूंदी आहे उहा तमामु घटि हूंदी आहे, पहिरीं पहिरीं ॻाल्हि। छो त मूंखे ख़बर आहे त सिंधी शागिर्द एतिरो जेको आहे न हज़मी शयुनि खे नथो करे सघे जो आउं वेही करे हिकिड़े ॾींहं में 2 कलाक पढ़ायां सब्जेक्ट। तंहिं करे आउं क्लास नंढो रखंदो आहियां, लेंथ वधाए छॾींदो आहियां। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी, सिंधी जनरल में तव्हां जेतिरी प्रैक्टिस कंदो ओतिरो वधीक वधीक सुठो स्कोर करे सघंदो। तंहिं करे आउं हर रोज़ जे हिसाब सां प्रैक्टिस ॾींदो आहियां। इवन ज़ामिर मूंखे अॼु ज्वाइन कयो आहे सिंधी जनरल जे ग्रुप में, त अॼु ई हुनखे हिकिड़ी जेकी आहे सो असाइनमेंट मिली, ऐं उन शागिर्दनि अटेम्प्ट करण। असाइनमेंट छा हुई? 2 खां 3 मिंटनि जी असाइनमेंट हुई। पर इहो ईअं हुयो त उन मां हिकिड़ी उन्हनि जी ग़लती निकिती। 2-3 मिंट जी असाइनमेंट हुई, उन मां हिकिड़ी ग़लती सभिनी जी निकिती। हिकिड़ी जी सभिनी जी, उहा साॻी ग़लती सभिनी जी निकिती, उहा करेक्ट थी वई। तव्हां पाण वटि लिखी वरिती, हाणे तव्हांजो ज़हन में अची वियो त भाई हीअ मुंहिंजो ग़लती आहे, हिनखे मूं सेट करे छॾियो। अहिड़ी तरह सां असां थोरो 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 डेली सिखंदासीं, त जीअं असां सिलेबस खे कवर बि करे सघूं, पर जेको असांजो गैप 4-5 साल जो रहिजी वियो आहे अॻु में, उनखे बि असां कंप्लीट करे सघूं, उनखे बि पूरो करे सघूं। ईअं न थिए त उहो गैप जेको आहे उहो गैप असांखे तंग करणु लॻे, ऐं पोइ सम्झो त यार मूं सिंधी सुठे नमूने सां तयारी कोन कई हुई अॻु में, मुंहिंजो बैकग्राउंड कोन्हे, तंहिं करे मुंहिंजी सिंधी ख़राब थी वई। बाबा इहे बहाना कोन हलंदव। इहो बहानो, मूंखां पढ़ण खां पोइ कोन हलंदव। ठीकु आहे।
बाक़ी उस्तादनि वांगुरु इहो मुंहिंजी आदत कान्हे त मां व्हाट्सएप जा भई मैसेज ते रखां। ठीकु आहे, त बाबा मुंहिंजे शागिर्दनि मूंखे कहिड़ो रिव्यू ॾिनो आहे। कंदा आहिनि न आमतौर ते हिकिड़ो पब्लिसिटी जो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे त बाबा शागिर्दनि को मूंखे जेको आहे एप्रिसिएशन जा जेको मैसेज कयो आहे, ऐं उनखे स्नैप कढी करे उनजी स्क्रीन शॉट कढी करे रखां त बाबा ॾिसो हीउ न शागिर्द कहिड़ो कमु कयो आहे, इहो मुंहिंजो कमु कोन्हे। ठीकु आहे। सिंधी जनरल सिलेबस विल बी कवर्ड रिगार्डिंग सी एस एस पॉइंट ऑफ व्यू बाबा। हिकिड़ो मिंट। हा, 33 सैकड़ो बाबा। 33 सैकड़ो जेको आहे सी एस जे सिलेबस में तव्हांजो कवर थींदो आहे। अब्दुल्ला अब्दुल्ला अहमद सुमरो चयो सर वी ड्यू रिस्पेक्ट एज कंपेयर टू पंजाबी सिंधी लिटरेचर ट्रेंड इज नॉट सो लो इन सी एस। हा, स्टूडेंट्स एबिलिटी एनालिसिस वे ऑफ अटेम्प्ट सिंधी एग्जामिनर आर नॉट स्ट्रिक्ट टू टर्म्स ऑफ मेकिंग सर। बाबा अब्दुल्ला हींअर स्कोर वधीक अचे पियो सिंधीअ जो। तव्हां हिन वारे 2025 में ॾिठो आहे? 25 में तव्हां ॾिठी आहे रिज़ल्ट? 25 में पंजाबी जो स्कोर 70s में आहे ऐं सिंधी जो स्कोर बि 70s में अथव। ठीकु आहे। हाणे तव्हांजो एग्ज़ामिनर तब्दील थी चुको आहे। 26 ऐं 27 में सिंधी ज़रूरु रखिजो। ॿियो को बि इन ग्रुप में असां सिंधी माण्हुनि जे लाइ ॿियो को बि सब्जेक्ट असांजे लाइ बहितर कोन्हे को। अहमद, अब्दुल्ला अहमद, असांजे लाइ सिंधियुनि जे लाइ ॿियो को बि सब्जेक्ट इन एंथ्रोपोलॉजी वारे ग्रुप में कोन्हे को। न साइकोलॉजी मज़े जो सब्जेक्ट स्कोर ॾिए थी। हा, फारसी रखी सघो था त पोइ रखो भले, वरी बि लैंग्वेज वारो सब्जेक्ट आहे। फारसी तव्हांखे 90 ॾेई सघे थी, पर फारसी जे लाइ तव्हांखे घटि में घटि 6 महीना पढ़णो पवंदो। पोइ वरी 6 महीना पढ़णो पवंदो। फारसी तव्हांखे 90 स्कोर ॾेई सघे थी। बाक़ी इन ग्रुप मां सिंधी खां वधीक ॿियो केरु सब्जेक्ट कोन ईंदव। इहो तव्हांजी ख़ुशि नसीब आहे जेके स्टूडेंट्स सी एस एस में 2026 में ऐं 27 में अपेयर थियो था। सिंधी ज़रूरु रखो ऐं न रखियव त पछताईंदव। ॻाल्हि अथव सिधी। मौज़रत सां मां लेट्स जॉइन कयो अवां बजे टाइम ॾिनो हुयो। मुंहिंजा बाबा सईद, उहो पंहिंजो लिटरेचर जो क्लास आहे, उनजी इहा रेग्युलर टाइमिंग आहे। बाबा डॉक्टर साहब इहो उनजे हीउ असांजो डेमो क्लास असां सिंधी जनरल जे लाइ रखियो आहे अॼु। ठीकु आहे। हीउ सिंधी जनरल जो। हा, ॾिसो ॾिसो कामरान जागराणी चवे थो न मूं 65 स्कोर कयो आहे। बाबा अब्दुल्ला खे जवाबु अची वियो हूंदो त हींअर स्कोर अचे पियो। पर इहो स्कोर 65 मां 80 ताईं पहुची सघे थो अगरि तव्हां हुनखे टेक्निकली सॉल्व कयो त। इहो तव्हांखे ॿुधायां त इहो 65 बाबा, इहो 65 वारो स्कोर 80 स्कोर करे सघे थो। पर अगरि तव्हां हुनखे टेक्निकल सॉल्व कयो त, जीअं आउं सेखारींदो आहियां शयूं। छो त मुंहिंजो इंग्लिश मीडियम वारो शागिर्द 71 72 मार्कूं खणंदो आहे। जेको मुंहिंजो इंग्लिश मीडियम वारो शागिर्द आहे न, जेको पढ़ियो ई कोन्हे, सिंधी सां हुनजो तालुक ई कोन्हे रहियो, पर आउं उहो ई ॻाल्हि कंदो आहियां त उहो स्क्रीन शॉट शेयर न आहियां कंदो। मुंहिंजो इहो कमु कोन्हे को। त बाबा साईं उहो ॿार लिखंदा आहिनि साईं इंग्लिश मीडियम वारा हुआसीं पर सिंधी तो कीअं कराए छॾी असांखे। उहो ईअं कराए सघी त इहो मुंहिंजो पंहिंजो एक्सपीरियंस आहे हिकिड़ो। तंहिंजे बुनियाद ते ऐं उन्हनि शागिर्दनि खे बि सुठो स्कोर कराए वेंदो आहियां जिन करे इहो सोचियो बि न हूंदो आहे। कॾहिं इहो सोचियो बि न हूंदो आहे त इहा हालत असांजी थी जेको आहे एॾो एॾो सुठो असांजो स्कोर थी सघे थो। ठीकु आहे बाबा।